शाह अब्दुल लतीफ़ भिटाई, जंहिंखे मुस्लिम दुनिया जो मञियल तरीन स्कॉलर, बुज़ुर्ग, सूफ़ी ऐं मशहूरु सिंधी ॿोली जो शाइर सॾियो वञे थो। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई सिंध जो मञियल तरीन सूफ़ी शाइर, जंहिंजी शाइरी जे गॾु कयल मजमूए खे जंहिं किताब में गॾु कयो वियो आहे तंहिंखे शाह जो रिसालो सॾियो वञे थो, जंहिंखे दुनिया जे केतिरनि ई मुख़्तलिफ़ ॿोलियुनि में तर्जुमो कयो वियो आहे, जहिड़ोकि अंग्रेज़ी, उर्दू, फ़ारसी, अरबी वग़ैरह वग़ैरह, जेको असल सिंधी ॿोली में छपियल आहे। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी सूफ़ी शाइरी दुनिया जे ॾेही तोड़े परॾेही मुल्कनि में लेखी ऐं ॻाई वञे थी, जंहिंखे दुनिया में पसंदि कयो वञे थो। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई खे प्यार सां लाखीणो लतीफ़, लतीफ़ घोट, भिटाई ऐं भिट जो शाह सॾियो वञे थो। भिटाई घोट जो जनमु नवंबर जी 18 तारीख़ ते 1690 में हाला हवेली जे शाह हबीब जे घर में थियो, जेको हाला हवेली हाणे भिट शाह सॾियो वञे थो। सिंधी तहज़ीब ऐं शाइरी जे सुनहरे दौर में शाह साहिब खे अनेक पज़ीराई मिली ऐं भिटाई जो पहिरियों उस्ताद अख़ुंद नूर मोहम्मद भट्टी हो ऐं भिटाई खे घणो भाङे रूहानी कुदरती लमपुण हो, जंहिंजो सबूत तव्हां शाह जे रिसाले में ॾिसी सघो था त शाह अरबी ऐं फ़ारसी जो केतिरो त ॼाण हो। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे बारे में बुनियादी ॼाण घणे भाङे मिर्ज़ा कलेच बेग हासिलु कई, उन माण्हुनि मां जेके शाह जी उमिरि जा हुआ ऐं कुझु हक़ीक़तूं वग़ैरह उन शाह जे बारे में पंहिंजे अबनि ॾाॾनि खां हासिलु कयूं। भिटाई हमेशह पाण सां गॾु क़ुरान, मसनवी, मौलाना रूम ऐं शाह करीम बुलड़ी वारे जो रिसालो पाण सां गॾु रखणु पसंदि कंदो हो। शाह भिटाई पंहिंजी ज़िंदगी में 1713 में पंहिंजी पहिरीं शादी बीबी सैयदा बेगम सां कई, जेको प्यार जो परिणो हो ऐं कुझु वक़्तु गॾु रहण खां पोइ बीबी सैयदा बेगम लाॾाणो करे वई ऐं हुनखे को बि औलाद वग़ैरह कोन थियो ऐं न ई हुन में पोइ का भिटाई ॿी शादी कई। इहा ई हुनजी पहिरीं ऐं आख़िरी शादी हुई। साल 1742 में शाह अब्दुल लतीफ़ भिटाई भिट ते रहण जो फ़ैसिलो कयो। हिकु वारी जे दड़े खे भिट सॾियो वञे थो। हिकु ॾींहुं उन भिट ते ॻाइण वॼाइण जे लाइ ॻाइणो घुरायो ऐं मुसलसल 3 ॾींहं ताईं उहे ॻाईंदा रहिया। आख़िरकार जॾहिं 3 ॾींहंनि खां पोइ मौसीक़ी बंदि थी त हुते हिन ॾिठो त शाइर मरी चुको हो। आख़िरकार शाह साहिब 1752 में इन फ़ानी जहान मां लाॾाणो करे वियो, उन ई भिट में दफ़न कयो वियो ऐं कुझु वक़्त खां पोइ उते मक़बरो ठाहियो वियो। शाह पंहिंजी मौत खां पहिरीं ॾिनल हो त अगरि मुंहिंजी शाइरी मुंहिंजे मरण खां पोइ किथे रही त माण्हू पंहिंजी मंज़िल भटकी न पवनि, तंहिं करे हुन पंहिंजी शाइरी, समूरी शाइरी हिकु ढंढ में वाहे छॾी ऐं ख़तमु करे छॾी मुकमल तौर ते। पर शाह जी हयाती में शाह पंहिंजो हिकिड़ो अर्ज़ु कयो हो त पंहिंजी अक़ीदतमंदनि खे शाइरी यादि करण जो त हिकिड़ी औरत जंहिंजो नालो माई नेमत हो, जंहिंखे शाह जा चयल समूरा बैत यादि कयल हुआ। सो शाह जी अक़ीदतमंदनि भिटाई जी मौत खां पोइ उहे कयल बैत यादि ऐं कुझु ॿिया बैत गॾु कयो ऐं उन खे किताब ठाहियो वियो, जंहिंखे गंज जो नालो ॾिनो वियो। इन गंज मां पोइ शाह जो रिसालो तयारु कयो वियो ऐं शाह जे रिसाले खे अलॻि अलॻि 3 सुरनि में तक़सीम कयो वियो आहे, पोइ छपियो वियो। सुर मतिलबु त अंदाज़ कहिड़े मौज़ू ते आहे या कहिड़ी जॻह ते आहे, उन खे अलॻि अलॻि सुरनि में बयानु कयो वियो आहे। 1752 में शाह साहिब जी वफ़ात खां पोइ हिकु आलीशान मक़बरो ठाहिरायो वियो शाह जी क़बर ते ऐं उन मक़बरे ते कयल चित्रसाज़ी सिंधी तहज़ीब मुताबिक़ थियल आहे ऐं उन मक़बरे खे 3 सालनि में ठाहे मुकमल कयो वियो, जेको शाह जे पोइ लॻ ग़ुलाम शाह कलोड़े ठाहिरायो हो 1762 में। ऐं हाणे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी यादि में हर साल 14 सफ़र ते मेलो लॻायो वञे थो, जेको 3 ॾींहं ताईं हले थो ऐं इन मेले में शाह जा केतिरा ई अक़ीदतमंद हिन मेले ते अची शाह जा सुर
ऐं वायूं ॻाइनि था। त दोस्तो ही हुई मुंहिंजी अॼोकी ठाहियल वीडियो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी मालूमात ते। जेकॾहिं अव्हांखे वीडियो पसंदि आई हुजे त लाइक कमेंट ऐं शेयर कंदा त जीअं इहा वीडियो तव्हांजे दोस्तनि ताईं पिणु पहुची सघे। ऐं अगरि जेकॾहिं तव्हां हिन चैनल ते नवां आहियो त मुंहिंजे चैनल खे खोले सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन खे दॿायो त जीअं ईंदड़ हर नई वीडियो तव्हां ताईं पहुची सघे। महिरबानी।